ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا سيماهم في وجوههم من أثر السجود صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझे प्यारा दोस्तों सबक अव्वल अल्लाह की तरफ से इस्तग़फ़ार कुरान तो गुनाह की माफी कुरान तो जी इस्तग़फ़ार के तमाम नेकन की शाहिद जेकी कुछ मजलिस में तवा इन नाचीज निकम्मे नालायक बदकार गुनाहगार के बारे में ॿुधो ऐं कंहिं बि तारीफ़ जो लाइक़ न आहियां न को इन जी तारीफ़ ॿुधी मूंखे ख़ुशी थी आहे न आउं इन शइ जो ख़्वाहान आहियां बल्कि जेके लक़ब अलक़ाब ऐं जेकी ॻाल्हियूं बयान कयूं वञनि थियूं सच पुछो त मूंखे तकलीफ़ पहुचंदी आहे आउं कंहिं बि तारीफ़ जो लाइक़ न आहियां इन्हनि जेकी कुझु बयान कयो इन्हनि सभिनी तारीफ़ुनि खे आउं पंहिंजे मुर्शिद करीम जी बारगाह में मोटायां थो जेके इन्हनि तारीफ़ुनि जा लाइक़ हुया हक़दार हुया जंहिंजी मुहबत असां सभिनी खे हिते गॾु कयो आहे ऐं जंहिंजे उर्स पाक में असां सभु हाज़िर थिया आहियूं अल्लाह करीम जल शानहू असांजी हीअ हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए साहिब मज़ार जे रूह पुरफतूह खां उन्हनि जे फयूज़ात खां बरक़ात खां असांजे क़ल्ब ऐं बातिन खे मुनव्वर फरमाए अल्लाह करीम जी दर दुआ आहे हज़रात नक्शबंदियुनि जे रूहानी फैज़ खां असां सभिनी जे सीननि खे रब सिराब फरमाए जिते
अल्लाह जे दोस्तन जो उर्स पाक थींदो आहे उते उन साहिब उर्स बुजुर्ग जे रूह सां गॾु उन सिलसिले जा जेकी बि अरवाह आहिनि मशाइखनि जा उन्हनि जी बि नज़र करम बि थींदी आहे ऐं बाज़ औकात उहे रूह ख़ुदि हाज़िर बि थींदा आहिनि। अलाह करे उन्हनि मशाइखनि जे पाक रूहनि खां असां सभु पंहिंजे क़ल्ब ऐं बातिन खे मुनव्वर कयूं। अज़ीज़ान गिरामी, अल्लाह जे पाक कलाम जा फतह सूरत जी 29 नंबर आयत जा जेकी अल्फाज हिन फ़कीर तिलावत कया इन्हनि लफ़्ज़नि जे अंदर अल्लाह अज़्ज़ व जल इरशाद फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। वल्लज़ीन मअहू, ऐं उहे माण्हू जेके इन महबूब सां गॾु आहिनि। अशिद्दाउ अलल कुफ़ार, ये काफ़रनि जे मथां सख़्त आहिनि। रुहमाउ बैनहुम, हिक ॿिए में तमाम घणा रहम दिल आहिनि, वॾी शफ़क़त ऐं बाज करण वारा आहिनि। तराहुम, तू उन्हनि खे ॾिसंदे रुकअन सुजदा, घणा रुकू कंदड़ ऐं घणा सजदा कंदड़ आहिनि। यब्तगून फज़लन मिन अल्लाह व रिदवाना, इन्हनि रुकू ऐं सजदन मंझां इन्हनि इबादतुनि ऐं बंदगियुनि मंझां उन्हनि जो गर्ज़ ऐं गायत, उन्हनि जो मक़सद ऐं मंशा यब्तगून चाहिनि था, तलाश कनि था। फज़लन मिन अल्लाह, अल्लाह वटों फज़ुल ऐं अल्लाह जी रज़ा। उहे जेकी इबादत कनि था, सजदा कनि था, उन्हनि जो मक़सद आहे त अल्लाह जो फज़ुल मिले ऐं अल्लाह जी रज़ा नसीब थिए। सीमाहुम फी वुजूहिहिम मिन अथर सुजूद, उन्हनि जे चेहरनि ते तूं ॾिसंदे त घणनि सजदनि जे करे तोखे आसार सजदनि जा नज़र ईंदा। उन्हनि जे चेहरनि में घणी इबादत जे करे, घणी बंदगी जे करे, शब बेदारी जे करे, रातुनि जे जागण जे करे, ॾींहंनि जो रोज़न रखण जे करे, सिर बस सुजूद थी वञण जे करे उन्हनि जे चेहरनि ते तोखे इबादत जा आसार नज़र ईंदा। इहो इन पुरानी लफ़्ज़नि जो तफ़सीरी तर्जुमो हुयो। इन कुरान पाक जे लफ़्ज़नि जे अंदर बतौर ख़ास टिनि शयुनि जो ज़िक्र आहे। हिकिड़ो मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। हबीबन करीमन जी रिसालत मुहम्मदीयह जो ज़िक्र आहे। हवा इनखे जाइ जो विहण जो क़ुरान ते रहम कयो। रिसालत मुहम्मदीयह जो ज़िक्र आहे त मुहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जो रसूल आहे। हबीबन करीमन जी रिसालत जो ज़िक्र आहे ऐं उन खां पोइ वल्लज़ीन, ऐं उहे माण्हू केर माण्हू जेके रातियुनि जा जागण वारा, इबादत करण वारा, बंदगी करण वारा, घणनि सजदन करण वारा, घणनि रुकू करण वारा, रातियुनि जो जागण वारा, फुरसानुम बिन नहार, ॾींहं जो घोड़नि ते चढ़ी जिहाद करण वारा, रुहबानुम बिन लैल, रातियुनि जो जागी जागी अल्लाह जे हुजूर में सजदन करण वारा, अल्लाह जी रज़ा ॻोल्हण वारा, अल्लाह जी इबादत करण वारा, काफ़रनि ते सख्ती करण वारा, हिक ॿिए में रहम करण वारा। वल्लज़ीन, ये अल्लज़ीन उहे माण्हू आहिनि जेकी इन्हनि खूबियुनि सां नवाज़ियल आहिनि। हिकु मुहम्मद आहे जेको अल्लाह जो रसूल आहे, ऐं ॿिया इहे माण्हू आहिनि जेके हिननि खूबियुनि वारा आहिनि। तव्हांजो बिल्कुलु तवजह चाहींदुसि, मूं ॾे ध्यानु कयो। अल्लाह फरमाए थो
त जेकी ये माण्हू आहिनि वल्लज़ीन ये माण्हू जेके काफ़रनि ते सख़्ती था कनि मोमिननि सां बाझ था कनि ये रातियुनि जे जागण वारा ये ॾींहंनि जो नफ़िल पढ़ण वारा अल्लाह जे हुज़ूर रब जी रज़ा चाहण वारा ये केर आहिनि हुज़ूर जा असहाबी केर आहिनि ॻाल्हायो ये केर आहिनि असहाबी मोहम्मद ऐं उन जा असहाबी ये ॿ हक़ीक़तूं आहिनि हिकिड़ी हक़ीक़त मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात आहे ऐं ॿी हक़ीक़त सहाबा किराम आहिनि जेकी हिननि खूबियुनि वारा आहिनि जिन खे ख़ालिक ऐं मालिक रब्बुल आलमीन उन्हनि जूं खूबियूं उन्हनि जूं ख़सलतूं उन्हनि जा गुण उन्हनि जा शान उन्हनि जा मान उन्हनि जा दर्जा उन्हनि जा इज़तूं ऐं उन्हनि जा मर्तबा अल्लाह पाण थो बयान फरमाए इहा हक़ीक़त आहे पर इन जे विच में हिकिड़ो लफ़्ज़ आहे मअहू जेके मोहम्मद मुस्तफ़ा सां गॾु आहिनि मीम ऐं मा जी माना है गॾिजी वञण गॾु थियण मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इहे माण्हू जेकी आबिद ज़ाहिद नेकोकार बरगुज़ीदा बणिजी विया रज़ी अल्लाहु अन्हुम वरदू अन्हु जो जिन खे सर्टिफिकेट मिली वियो अल्लाह इन्हनि खां राज़ी थी वियो ये अल्लाह खां राज़ी थी विया इन्हनि ॿिन हक़ीक़तुनि खे जोड़ण जो लफ़्ज़ विच में क़ुरान आंदो आहे मअहू जेके मोहम्मद सां गॾु आहिनि उन जी मईयत में आहिनि उन जी रिफ़ाक़त में आहिनि उन जे मुसाहिबत में आहिनि उन जी सोहबत में आहिनि उन महबूब जे नेड़े आहिनि क़रीब आहिनि वेझो आहिनि इन नबीअ जी कुर्बतुनि में आहिनि इहे लफ़्ज़ जेको मअहू जो आहे सॼो राज़ इन लफ़्ज़ मअहू में मोहम्मद जी रिसालत बरहक आहे पर उन जे फयूज़ात जो ज़ुहूर कीअं थियो सहाबनि जे ज़रिए मोहम्मद जो फैज़ मोहम्मद वटां क़ुरान उम्मत खे कीअं मिलियो अगर मदीने वारो साईं इमाम आहे त उन जा मुक़्तदी ऐं जमायती इहे आहिनि वल्लज़ीन जेकॾहिं मदीने वारो साईं कमांडर इन चीफ आहे जेकॾहिं सालारे आला आहे त उन जा सिपाही केर आहिनि वल्लज़ीन मअहू जेके इन सां गॾु आहिनि जेकॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा आलिम आहे आलिमनि जो इमाम आहे सारी दुनिया खां वॾो आलिम आहे त उन जे इल्म जो ज़ुहूर कीअं थियो तूं ऐं मां त 1.5 साल पोइ थिया आहियूं न तूं असां त सदियूं बाद में पैदा थिया आहियूं मुजतहिद पोइ थिया फ़क़ीह पोइ थिया आलिम मुफ़स्सिर मुहद्दिस फ़क़ीह मुजतहिद इमाम वली गौस कुतुब कलंदर सब पोइ थिया पर मोहम्मद जे फैज़ जो मज़हर केर हुया वल्लज़ीन मअहू जेके मोहम्मद सां गॾु हुया जेके हिन नबी सां गॾु हुया वेझड़ो हुया जेके महबूब जी कुर्बतुनि में हुया महबूब जे वेझड़ाइप में हुया हुजूर जी मईयत मदीने वारे साईं सां गॾु हुजण हुजूर जी रिफ़ाक़त उन्हनि जा रंग मटाए छॾिया उन्हनि जा ढंग मटाए छॾिया उन्हनि जूं सूरतूं मटाए छॾियूं उन्हनि जूं सीरतूं मटाए छॾियूं उन्हनि जा अखलाक मटाए छॾिया उन्हनि जा अतवार मटाए छॾिया उन्हनि जा मुक़द्दर मटाए छॾिया जेकी क़ुरान फरमाए थो त मिन क़ब्लिही लफ़ी दलालिन मुबीन हबीबन जे अचण खां अॻु में उहे खुली चिट्टी गुमराही में हुया ये उहे संगा न हुया जेके नियाणियुनि खे खॾूं खणी पूरींदा हुया पंहिंजे बच्चनि खे जेरो पूरींदा छा इहे माण्हू न हुया केर हुया उहे जेके क़ुरान चए थो दलालिन मुबीन में हुया खुली गुमराही में हुया उहे केर हुया तूं मां न हुयासीं इहे ई माण्हू हुया जेके नियाणियुनि खे जेरो पूरींदा हुया
इहे ई माण्हू हुया जेकी काफ़िलनि खे लुटींदा हुया। इहे ई माण्हू हुया जेकी जन में नंग नामूस जो ख्याल न हुयो, जेकी हिकिड़े घोड़े जे करे जंग छेड़ींदा हा त सालनि जा साल उन्हनि जा नस्ल उन घोड़े जे पुठियां बर्बाद थी वेंदा, हज़ारे माण्हू क़त्ल करे छॾींदा हिकिड़े घोड़े जे ख़ातिर। इहे साॻा माण्हू हुया, पर अॼु उहे रुहमा बैनहुम बणिजी विया, हिक ॿिए में रहम दिल बणिजी विया। इहे साॻा हुया जेके हिक ॿिए जे ख़िलाफ़ तलवारूं म्याण मां कढियल हूंदियूं हुयूं, लड़ाई जे लाइ हर वक़्तु तयार हूंदा हुआ। इहे साॻा माण्हू आहिनि अॼु रुहमा बैनहुम। छा इहे साॻा माण्हू न हुया? लात खे केरु पूॼींदो हो, मनात खे केरु पूॼींदो हो? मातली वारा उज़्ज़ा तो न ॾिठो, काबे में 360 बुत तो न रखिया हुया। इहे ई माण्हू हुया जन बुत काबे में रखिया हुया, पर अॼु उहे अल्लाह वहदहू ला शरीक जा पूॼारी आहिनि। अॼु उहे साॻा माण्हू हिकु अल्लाह जी वहदानियत जा क़ाइल आहिनि। अॼु उहे साॻा माण्हू जन जूं रातियूं फिस्क ऐं फुजूर में गुज़रंदियूं हुयूं, अॼु उन्हनि जूं रातियूं अल्लाह जी इबादत में रुकअन सुजदन बणिजी। छाजे करे? हिननि जा रंग कीअं मटिया, हिननि जा ढंग कीअं मटिया? महू मोहम्मद जी रिफ़ाक़त, मोहम्मद जी सोहबत, मदीने वारे साईं जी सोहबत इन्हनि जा इख़लाक मटाए छॾिया, इन्हनि जूं सूरतूं ऐं सीरतूं मटाए छॾियूं। मदीने वारे साईं सां गॾु रहण, सोहबत करण, सोहबत में वेहण, इनखे चइबो आहे असहाबी। ॻाल्हायो छा चइबो आहे? असहाबी। असहाबी लफ़्ज़ जी माना छा आहे? सोहबत करण वारो, मजलिस में वेहण वारो, नबी जो दीदार करण वारो, नबी जे पुठियां निमाज़ पढ़ण वारो, नबी सां गॾिजी जिहाद ते वञण वारो, नबी सां गॾिजी काफ़रनि सां लड़ाई करण वारो। जॾहिं नबी हले उन जे घोड़े जी दज़ उॾामे त असहाबी जे लिंगन ते पवे। जॾहिं नबी निमाज़ जे लाइ इमामत जे मुसले ते बीहे त असहाबी पुछो बि चवे पुठीअ हिन इमाम जे। पहिरियों शान आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे, वो रसूल आहे, पहिरियों शान आहे रसूल जो। ऐं उन खां पोइ अगर शाननि में वॾो शान आहे त असहाबी जो। सारी दुनिया जा गौस, कुतुब, कलंदर, औताद, अबदाल, उजबा, नुकबा, आमाद, ये सब गॾु कजनि, हत्ता के जलीलुल कदर ताबई उवैसे करनी जेको ताबई आहे ऐं जंहिंजे लाइ मदीने वारे साईं ख़ुदि पंहिंजे ॿिनि यारनि खे मोकिलियो आहे त उवैस खां दुआ घुरायो मुंहिंजी उम्मत जे लाइ। उवैस गॾु थियनि, ग़ौस कुतुब गॾु थियनि, पर असहाबी जे कदमनि मां उथण वारी जेका दज़ आहे, पर असहाबी जे घोड़े ते चढ़ियल हुजे उन घोड़े जे सुंबन मजा जेका धूड़ निकिरे, गौस ऐं कुतुब ऐं कलंदर, भिटाई ऐं कलंदर ऐं वक्त जा ज़माने जा कुतुब ख्वाजा ऐं दाता उन दज़ जे मट नथा बणिजी सघनि। असहाबी जो शान एॾो वॾो। छाजे करे? महू मिठे मोहम्मद सां गॾु हुया। कंहिंसां गॾु हुया? मदीने वारे सां गॾु हुया।
खुद न थे जो राह पर औरों के हाथी बन गए, खुद न थे जो राह पर औरों के हाथी बन गए। क्या नजर थी जिसने मुर्दों को मसीहा कर दिया। एक अरब ने आदमी का बोलबाला कर दिया, खाक के जर्रों को हम दोषे सुरैया कर दिया। खाक जे जर्रन के सुरैया ते आला करे छड़ियो। कहे मईयत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुजूर सां गॾु हुजण, मदीने वारे साईं जी रिफ़ाक़त में हुजण। तव्हां सम्झो था? हाणे हुजूर सां जेके गॾु हुया उन्हनि खे छा सॾींदासीं जी? छा उहे सखी न हुया? छा उहे आबिद न हुया? छा उहे मुजाहिद न हुया? छा उहे शहीद न हुया? छा उहे खैरातुल करण वारा न हुया? छा उहे हाजी न हुया? छा उहे गाज़ी न हुया? छा उहे रातिनि जे जागण वारा न हुया? हुया या न हुया? पर अॼु ताईं कंहिं बि ईअं कोन चयो त हुजूर जा मुजाहिद, हुजूर जा गाज़ी, हुजूर जा निमाज़ी, हुजूर जा हाजी, ईअं न, हुजूर जा छा सोहबतुनि में वेहण वारा, मजलिसुनि में वेहण वारा, नबी जे पुठियां निमाज़ूं पढ़ण वारा। हबीब हीअं हलनि न, महबूब हीअं हलनि त असां बि गॾिजी। ऐं हिकिड़ी रिवायत में ईअं थो अचे त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन कॾहिं हीअं कंदा हुआ जो सहाबनि खे चवंदा तव्हां अॻियों हलो, मां तव्हांजे पुठियों थो अचां। कुर्बान या रसूल अल्लाह, तुंहिंजे अखलाक तां सदके वञा। ईअं लॻंदो हो जीअं को रेवड़ ॿकरियुनि जो धण हूंदो आहे न, उनखे धनार काहे हलंदो आहे, उनखे संभालींदो हलंदो आहे। असहाबी अॻियों हलंदा हुआ, मुंहिंजो दिलबर नबी उन्हनि जी निगरानी पुठियों कंदो हुयो। हाय हाय हाय, हुजूर जन सां गॾिजी हलण वारा मदीने वारे साईं जे। सुबुह जो उथी मास्तर स्कूल ॾे वञे, डॉक्टर अस्पताल में वञे, हारी पंहिंजे बनी ते ॿारे ते वञे, ऑफिसर पंहिंजे दफ़्तर में वञे, पर असहाबी उथे त दिलबर मोहम्मद जो दीदार। असहाबी उथे अलसबा के मर्द मां बकारो बार रवंद, बला कशान मोहब्बत बकूए यार रवंद, बला कशान मोहब्बत बकूए यार रवंद। मोहब्बत जा मारिया, इश्क जा आज़ारिया, सिद्धो अचनि त दिलबर नबी जो दीदार अचे कर। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु के हबीबन करीम ने फरमाया, या अबा हुरैरा ज़ुर ग़िब्बन तज़दुद हुब्बा। ए अबू हुरैरा रोज़ रोज़ न अच, हिकिड़ो ॾींहुं तरसी वक़फ़ो करे पोइ अच त मोहब्बत वधई। अर्ज़ थो करे त या रसूल अल्लाह, मोहब्बत घटी कॾहिं आहे? दिल नथी चवे त दिलबर खां परे थिया। मुंहिंजूं अखियूं हुजनि, मुंहिंजे यार जो मुखड़ो हुजे, मुंहिंजी दीद हुजे, तुंहिंजी सूरत हुजे, मुंहिंजी दीद हुजे, मुलाए ईद हुजे। मुलाकात हबीब सादी ईद हो गई, मुलाकात हबीब सादी ईद हो गई। साडा हज अकबरी तेरी दीद हो गई। तेरी सूरत जो तकी, तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की, जन्नत वास्ते पक्की ए रसीद हो गई, जन्नत वास्ते पक्की ए रसीद हो गई। तेरा उच्चा है नवा, बस ध्यान मूडे हुजे, मस्त पिया उथंदा वेहंदा था, पर जे जज्बे वारे जी न लत लगी वञे त तुंहिंजा गुनाह पकड़। तेरा उच्चा है नवा, तेना कोई परछावा,
तेरियां तक के अदावां मैं मुरीद हो गई, तेरियां तक के अदावां मैं मुरीद हो गई। मुलाकाते हबीब सादी साडा हज अकबरी, साडा हज अकबरी तेरी दीद हो गई। वल्लज़ीन महू जेके लजपाल नबी सां गॾु आहिनि। सुभान अल्लाह। इने गॾु हुजण उन्हनि खे रंग लाए छॾिया। उम्मत में आबिद त ॿिया बि घणा थी चुका है। हज़रत पीराने पीर महबूब सुबानी 40 साल सोमानी जे वुज़ूअ सां फजर जी नमाज़ पढ़ी है। ऐं 4 ॿिया बि अहिड़ा वली आहिनि जन 40 साल पंहिंजी पूरी ज़िंदगी जो वॾो हिसो सोमानी जे वुज़ू सां फजर जी नमाज़ पढ़ी है। पर कंहिं बि असाबी खां इहा ॻाल्हि साबित कोन्हे त इहे 40 साल उन्हनि इबादत कई हुजे। हज़रत बाबा फरीद गंज शकर चिल्लो माकूस कमायो। चिल्लो माकूस खूह में पाण खे उल्टो लटकायूं, टंगू मथे सिर हेठ, 40 ॾींहं मुसलसल पाण खे लटकाए छॾियो। निमाज़ टाइम ते मुरीद खोलन, निमाज़ पढ़ी वरी पाण खे लटकाए छॾे। आजिज़ाणो हाल बणायूं त मन रब राज़ी थी। 40 ॾींहं जनी चिल्लो पूरो पियो थिए त हिकिड़ो कांव शैतान हो कांव जी शकिल में आयो। कंहिंजी शकिल में? केर हो? शैतान। ऐं साईं जन जूं अखियूं कढण लॻो, अखियुनि में ठोंगा हणण लॻो त हज़रत बाबा फरीद गंज शकर रहमतुल्लाह अलैह फरमायो, तन सुका पंजर बणिया अज अखियां खोंडे कांग। देख फरीदा किस्मत साडी अञा न मिलिया यार। आवाज आयो फरीद, ओ फरीद यो कांग नाहे शैताना, हकल दीस हटी विंदो अज तुझे ला तजल्लियूं खुली दीदार। सुभान अल्लाह। के असाबी चिल्लो माकूस कोन कयो, के असाबी एतिरियूं इबादतूं कोन कयूं जेतिरियूं उम्मत में अकाबिर औलिया इबादतूं कयूं आहिनि। मुंहिंजा दोस्तो, पर इबादतुनि में त पोयां बि घणा हुया, पर असहाबी जे शान सां न मिली सघियासीं। न मिली साईं फरमाइनि था त जेकॾहिं तव्हां सोन ऐं चांदी जबल उहद सोन जो थी वञे न, इहो सोन जो उहद ख़ैरात कयो, पर मुंहिंजे असाबी हिकिड़ो मुद या मुद जो अधु ख़ैरात कयो हुजे, चांवर जो दाणो बि न ख़ैरात कयो हुजे, तव्हांजो सोन जो जबल असाबी जे मट नथो बणिजी सघे। सुभान अल्लाह। छाजे करे? वल्लज़ीन मअहू, मोहम्मद मिठे सां गॾु हुजनि। सुभान अल्लाह। यौम ला युख़्ज़िल्लाहु नबिय्य वल्लज़ीन आमनू मअहू। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त अल्लाह पंहिंजे महबूब खे ॾुखारो न छॾींदो। वल्लज़ीन मअहू, ऐं जेके उन सां गॾु आहिनि इन्हनि खे बि रब ख़्वार न कंदो। छो? वल्लज़ीन आमनू मअहू, जन इन महबूब सां गॾु ईमान आंदो आहे, उनजी मैयत में, उनजी मुसाहिबत में, उनजे संगत में अची ईमान आंदो आहे। हाणे इन्हनि जो शान छा हूंदो? नूरुहुम यस्आ बैन ऐदीहिम। अल्लाह मुझे ध्यान कजो। कुरान तो फरमाए त नूरुहुम, इन्हनि जो नूर। ये रब ने फरमाया त नूरुल्लाह बैन ऐदीहिम,
अल्लाह जो नूर इन्हनि जे अॻियां हूंदो न। क़ुरान तो फरमाए त नूरुहुम इन्हनि जो पंहिंजो सुभान अल्लाह। यस्आ बैन ऐदीहिम व बिअयमानिहिम, इन्हनि जो नूर इन्हनि जे अॻियां बि हूंदो, इन्हनि जे साॼे बि ड्रोड़ंदो हूंदो। गाॾी हलंदी आहे, सर्च लाइट निकिरंदी आहे, जग रोशन करे छॾींदी आहे। जॾहिं असाबी ईंदा त नूरुहुम यस्आ बैन ऐदीहिम व बिअयमानिहिम, इन्हनि जे अॻियों बि नूर हूंदो, इन्हनि जे साॼे बि नूर हूंदो। मुस्तफा वालों के अंदाज निराले होंगे, नूर आंखों में तो चेहरों पे उजाले होंगे। नूर हश्र में उनकी शफाअत के हवाले होंगे, हम गुनहगारों को सरकार संभाले होंगे, हम गुनहगारों को नूर आंखों में तो वरी रब के अर्ज कंदा, रब्बना यक़ूलून रब्बना अतमिम लना नूरना, नूरना जब मुतकल्लिमा नूरना, मौला असांजे नूर के अञा बि मुकम्मिल कर, अञा बि असांखे चिलाओ ॾे, रोशनी ॾे, अञा बि असांजे नूर खे चमकाए छॾे। मुनाफ़िक वरी ऊंदाहिन में हूंदा, मुनाफ़िक ऊंदाहिन में थापा खाईंदा पिया। ओ चयो वेंदो न, इरजिऊ वराअकुम फल्तमिसू नूरा, मोटी वञो पोइ हिते नूर न मिलंदो, हिते जेके नूर होॾो खणी आया उहे नूर वारा, पोइ हिते वञो, वञी नूर वारनि सां वेहो त नूर मिले। वल्लज़ीन माहू, नूर वारनि सां वेहो त नूर मिलेव, न त इहे थापा ई सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, रब तो फरमाए लाकिन रसूल वल्लज़ीन आमनू माहू, पर रसूल ऐं उहे माण्हू जन उन सां गॾु महू। अॼु मुंहिंजो सॼो मौज़ू आहे महू, मीम ऐं मा, इन ॿिनि हरफनि ते मुंहिंजो सॼी तकरीर पोइ कलाक कयां ऐं ॾेढ कयां, जे वेहंदो त टे बि कंदुसि। जेतिरे ताईं मोहबत सां ॿुधंदो, अञा हिकिड़ी चोग सुबुह जो बि ॾींदासीं, सुभान अल्लाह। रब तो फरमाए वल्लज़ीन आमनू महू जाहदू बिअमवालिहिम व अनफुसिहिम, जेके रसूल सां गॾु ईमान आणण वारा आहिनि, ये जिहाद था कनि पंहिंजे मालनि सां, पंहिंजे जायुनि सां। व उलाइक लहुमुल खैरात व उलाइक हुमुल मुफलिहून। खैरात सब इन्हनि जे लाइ। मस्जिद रे वेंदा आहियूं, अदा अलाह को खैरात था वठो जी, अदा मुर्शिद जे दर ते था वञूं, साईं को खैरात वठंदा, अदा अलाह वारनि वटि था वञूं, खैरात वठंदासीं। तूं घुर जेतिरी मिलई, पर अल्लाह पाण तो ऐलान करे व उलाइक
लहुमुल खैरात इन्हनि असहाबनि जे लाइ सभु खैरातूं मौजूद आहिनि। सुभान अल्लाह। तू छोटकारो घुरंदो ही दुआऊं घुरंदो ही तलब कंदो ही पर जेके मईयत मुहम्मदी में ने रब तो फरमाए व उलाइक हुमुल मुफलिहून। सुभान अल्लाह। छोटकारे वारा फलाह वारा बहबूदी वारा निजात वारा जन्नत जा हकदार इहे तवजे के मोहम्मद मिटे सागत। सुभान अल्लाह। तू चवंदो ही अल्लाह अशल राज़ी थिए केड़ा केड़ा चवंदा पर इहा ख़बर त कोन्हे कंहिंजे नेड़ ते लिखियल कोन्हे त कंहिंसां रब राज़ी आ कंहिंसां नाराज़। कंहिंखे ख़बर नाहे खौस कुतुब कलंदर बि रोंदा विया त शल रब राज़ी थिए। मुंहिंजा दोस्तो सोणे हबीब फरमायो हिकिड़ा माण्हू इबादत कंदे कंदे नेकी जा कम कंदे कंदे जन्नत खे एतिरो वेझो थींदा जो हिकिड़ी गिराट बाक़ी जन्नत बचंदी। वरी अहिड़ो कम कंदा जो उहे जहन्नम में धू करे किरंदा। हिकिड़ा माण्हू गुनाह करे करे बुरायूं करे करे बेफरमानियूं करे करे दोज़ख के हिकिड़ी गिराट छॾींदा। वरी को अहिड़ो कम कंदा जो जन्नत जा हक़दार। इन्नमल अमाल बिल ख़वातीम अमलन जो दारो मदार पछाड़ियुनि ते आ। फ़कीर दुआ घुर न पुछल पछाड़ी चङी करे। अल्लाह शल पछाड़ी चङी करे। अबा कंहिंखे ख़बर न आहे पछाड़ी छा थियण वारी आहे। ओ मिठा ओ मुंहिंजा पर इहे खुश नसीब जमायत मुंहिंजे मिठे मोहम्मद सां गॾु रहण वारा जिन खे अल्लाह तो ऐलान फरमाए त रज़ी अल्लाह अन्हुम वरदू अन्हु। अल्लाह इन्हनि खां राज़ी थी वियो इहे अल्लाह खां राज़ी थी विया। इहो सर्टिफिकेट इहो चिठो अल्लाह जी रज़ा जो जे मिलियो आहे त मदीने वारे साईं जे असहाबनि खे मिलियो आहे। छाजे करे मुंहिंजा दोस्तो सईद बिन जुबैर वॾो ताबई आहे असहाबनि खे ॾिसण वारो आहे। सईद बिन मुसय्यब वॾो ताबई आहे वॾे शान वारो आहे। मुंहिंजा दोस्तो इमाम आज़म मुजतहिद वॾे शान वारो आहे। इमाम शाफ़ी वक़्त जो इमाम आहे। इमाम मालिक अइम्मतुल हरमैन आहे। मुंहिंजा दोस्तो इमामुल हरमैन आहे वॾे शान वारो आहे। पर मिठा रज़ी अल्लाह अन्हुम जो सर्टिफिकेट ताबनि वटि बि नाहे ताबनि वटि बि नाहे पर इहो सर्टिफिकेट आहे त सिर्फ़ हुज़ूर जे असहाबनि खे आहे। जेकी उन्हनि सां एहसान सां ताबेदारी कंदा वल्लज़ीन तबऊहुम बेहसान जेके उन्हनि जी ताबेदारी कंदा एहसान सां पर उहा एहसान बि अचे न उहा ताबेदारी बि अचे न पोइ बि एहसान सां ताबेदारी कनि भली उन्हनि जी पैरवी कंदा साहबनि जी पर पोइ बि रब जी मर्ज़ी आहे। पर जेकॾहिं ग्रंटेड रब जी रज़ा मिलियल आहे त हुज़ूर जे असहाबनि खे मिलियल आहे। छाजे करे जो वल्लज़ीन मअहू महबूब सां गॾु जो हुया। पुट अल्लाह जे प्यारनि सां गॾु रहणु अल्लाह जे प्यारनि सां गॾु रहणु का मामूली शइ न अथव। हाणे अचो त मां तव्हांखे क़ुर में जा कुझु वाकिया ॿुधायां त अल्लाह जे प्यारनि सां गॾु रहण में छा थो मिले। ही त हिकु आयत ॿुधाई मां हुज़ूर जे ख़ासि हुज़ूर जे सामने। अचो अल्लाह जो नबी हज़रत नूह अलैहिस्सलाम लाउड खे त चिठो कर दो
अल्लाह मदीने उमाणी हुई हजरत नूह नजीउल्लाह अल्लाह जो रसूल आ रब जो प्यारो पैगंबर आ पर उन्हें जो पुटरो आ जेडी मल तूफान आयो बेड़ी ठाई वो चई त मूसा बेड़ीअ में चढ़ो मूसा गॾु थियो पंहिंजी कौम खे पंहिंजे माण्हुनि खे चयई त मूसा गॾु थियो न मञो सवाइ 40 ॼणनि जे पर संदसि पुट हुयो उनखे तो फरमाया बुनैयर कब मअना ए पुत्र स्वार थी असां सां मअना असां सां गॾु इरकब मअना वला तकुन मअल काफिरीन मअल काफरन सां गॾु न थी असां सां गॾु थी ॿ मैयत हुयूं न हिकिड़ी काफरन जी संगत हुई ॿी नूह नबी जी संगत हुई हज़रत नूह फरमायो त पुट आहीं त मुंहिंजो बच्चो आहीं त मुंहिंजे जिगर जो टुकड़ो पर जे छोटकारो तो चाहीं त मूंसां गॾिजणो पवंदुई मूंसां गॾु रहणो पवंदुई मूंसां गॾु चढ़णो पवंदुई वहिय तजरी बिहिन फी मौजिन कल जिबाल उहा ॿेड़ी मौजुनि में हले पई वीरुनि में हले पई उहे वीरूं ईअं हुयूं जीअं जबल पहाड़ ईंदा जबलनि जे ॾूं मौजूं पियूं अचनि जबलनि जे ॾूं वीरूं पियूं थियनि वनादा नूह निब्नहु वकान फी मअज़िल हज़रत नूह रड़ कई दाह कई ओ पुट ॿुॾी वेंदे ओ बच्चा ॿुॾी वेंदे या बुनैयर कब माना ओ पुट हलिया मूंसां गॾु थी मुंहिंजी मैयत में आ मूंसां साथ ॾे मुझे वेझड़ाइब में आ बची वेंदे वला तकुन मल काफिरीन बच्चा काफरन जी मैयत में न वञ काफरन सां न गॾु काल सआवी इला जबलिन यसमुनी मिनल माए चवण लॻो त बाबा तोसां न गॾुसि हिन जबल ते चढ़ी वेंदुसि उहो जबल यसमुनी मिनल माए मूंखे पाणीअ खां कोड खां ही जबल बचाईंदो हज़रत नूह फरमायो काल ला आसिमल यौम ओ पुट अॼु अल्लाह जे कहर खां केर न बचाईंदुई केर न बचाईंदुई न जबलनि पहाड़नि ते सिर बची सघंदुई ला आसिमल यौम मिन अम्रिल्लाह अल्लाह जे अमर खां अल्लाह जे कहर खां अल्लाह जे अज़ाब वारे फैसले खां केर न बचाईंदुई जे बचणो अथई त मूंसां गॾु थी मअना मअना इरकब मअना पुट असां सां गॾु चढ़ असां सां गॾु सुवार थी ओ पुट हिन धण खां परे न थी जाए हाय 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 मुंहिंजा दोस्तो पर न मञई मैयत में न आयो सोने नबी नूह जे रिफाकत में न आयो बेड़ीअ में न चढ़ियो वहाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रक़ीन हीअं पुट बीठो आहे हीअं पीउ बीठो आहे हीअं पुट साम्हूं आहे हीअं पीउ साम्हूं आहे ॻाल्हि ॿोल हले पई चवे पियो पुट या बुनैयर कब माना ओ पुटड़ा बुनैयर प्यार जो लफ़्ज़ आहे जीअं असां सिंधी में चवंदा ओ बचड़ा ए मेरे चहीते बेटे ये प्यार मां सरबो अरबी में बुनैयर सरबो प्यार जो लफ़्ज़
या बुनैया अरकब मअना, ओ बचड़ा ओ पुटड़ा, हलिया हलिया मूसा चढ़ मुझी रिफाकत में आ, पर ना आयो। कुरान तो फरमाए व हाल बैनहुमल मौज, ओच तो पिन्नी जे विच में वीर अची वई, वॾी पाणीअ जी लहर अची वई। फकान मिनल मुग़रक़ीन, पुटण वारनि में छा थी वियो? पीउ ॾिसे बि थो हीअं साम्हूं निगाहुनि जे ॿुॾी वियो, ग़रक़ थी वियो, पाणी में बर्बाद थी वियो। मुंहिंजा दोस्तो, क़ुरान सबक ॾिनो त जेको अल्लाह जे प्यारनि सां गॾु आयो छुटल आहे, जेको अल्लाह जे प्यारनि खां परे थी वियो इहो ॿुॾी वियो। छा थियो? फकान मिनल मुग़रक़ीन, ॿुॾण वारनि में। ये ॿिया ॿुॾी विया, बेफ़रमान ॿुॾी विया, जेके माना खां परे हुया न उहे हड़ई ॿुॾी विया। उन सां गॾु भली पुट छो न हुजे। पुट सम्झण जी ॻाल्हि आहे, अल्लाह वारनि खां परे न थिजो, अल्लाह वारनि खां परे न थिजो, ख़ुदा जे वलीअनि खां परे न थिजो। जे परे हटी वियो फकान मिनल मुग़रक़ीन। ऐं ॿी जाइ ते क़ुरान तो फरमाए ज़ुर्रियत मन हमलना मअ नूहिन इन्नहु कान अब्दन शकूरा। उहा हिकिड़ी जमायत हुई, ज़ुर्रियत हुई, जेके हमलना मअ नूह, जेके नूह सां गॾु हुया। केरु? जेके नूह सां गॾु हुया। बेशक इहो नूह अल्लाह जो वॾो शुक्रगुज़ार बानो हुयो। वो जेके उन सां गॾु हुया, फअनजयनाहु वल्लज़ीन मअहु बिरहमतिन मिन्ना। सही सूरह आराफ आयत नंबर 12 कुरान तो फरमाए फअनजयनाहु, पोइ असां इने नूह खे नजात ॾिनीसीं। वल्लज़ीन मअहु, जेके इने सां गॾु हुया उन्हनि खे बि नजात ॾिनीसीं। नूह बि छोटकारो पाए वियो, जेके उन सां गॾु हुया उहे बि बची विया, कामयाब थी विया। वक़ताना दाबिरल्लज़ीन कज़्ज़बू बिआयातिना, ऐं जन असांजे आयतुनि जो इनकार कयो, अल्लाह जो फरमाए असां उन्हनि जूं पाड़ूं पटे छॾियूंसीं। पुट क़ुरान वक़त अना, ऐं कटे छॾियूंसीं, कपे छॾियूंसीं। दाबिरल्लज़ीन कज़्ज़बू बिआयातिना, जन असांजे आयतुनि जो इनकार कयो, जन असांजे आयतुनि खे कूड़ो चयो, असां उन्हनि जूं पाड़ूं ई पटे छॾियूंसीं। मालूम थियो, जेको अल्लाह वारनि खां छिजे थो न, उन जूं पाड़ूं पटिजी थियूं वञनि, उन्हनि जूं पाड़ूं पटिजी थियूं वञनि। कन खोले ॿुधो फ़क़ीरो, रब खां दुआ घुरो त मुंहिंजा मौला पंहिंजे मुर्शिद खां असांखे परे न कजो। सुभान अल्लाह। वरी अचो हज़रत हूद जो बारे में कुरान तो फरमाए वलम्मा जा अमरुना नज्जैना हूदन वल्लज़ीन आमनू मअहु बिरहमतिन मिन्ना व नज्जैनाहुम मिन अज़ाबिन ग़लीज़। ये चिण के यको पे तो निंड करी। तो आयो छाजे लाइ मूंखे इहो ॿुधायो, तो आयो छाजे लाइ? जीअं तकरीर शुरू कई त मैं यको निंड में चो सल्लल्लाहु अलैहि या रब तो फरमाए त जॾहिं असांजो अज़ाब आयो, वलम्मा जा अमरुना,
जॾहिं असांजे अज़ाब जो हुक्म नाज़िल थियो नजैना हूदन असां हूद अलैहिस्सलाम खे छोटकारो ॾिनोसीं अज़ाब खां बचायोसीं रुगे हूद वल्लज़ीन आमनू ऐं उहे माण्हू जन नूह सां हूद सां गॾु ईमान आंदो हुयो नूह बि बची वियो ऐं जेके वल्लज़ीन माहू जेके नूह सां हूद सां गॾु हुया वनज्जैनाहुम मिन अज़ाबिन गलीज़ सख्त गलीज़ पुछड़े गंदे अज़ाब खां असां उन्हनि खे बचाए छॾियोसीं केर बची विया जेके नूह सां हूद सां गॾु हुया वरी अच हज़रत सालेह जो किस्सो क़ुरान तो बयान फलम्मा जा अमरुना नजैना सालिहन वल्लज़ीन आमनू महू बिरहमतिन मिन्ना व मिन खिज़्य यौमिइज़ इन्न रब्बक हुवल कवियुल अज़ीज़ जॾहिं असांजे अज़ाब जो हुक्म नाज़िल थियो जॾहिं अज़ाब कड़की आयो त नजैना सालिहा असां पंहिंजे नबी सालिह खे बचाए वरितोसीं रुगे सालिह न पर वल्लज़ीन आमनू मअहू जन बि सालिह सां गॾु ईमान आंदो हुयो जेके सालिह जा साथी हुया उन्हनि खे बि बचायोसीं कीअं रहमत मिन्ना पंहिंजी रहमत सां ऐं उन्हनि खे उन दिहाड़े जे अज़ाब वारी ख्वारी खां ज़िल्लत खां असां बचाए वरितोसीं इन रब्बक हुवल कवियुल अज़ीज़ बेशक तुंहिंजो पालनहार वॾी ताक़त वारो वॾो ग़ालिब रब आहे जे मारण चाहे त मारे छॾे तबाह करे छॾे मुंहिंजा दोस्तो हज़रत सालेह जी क़ौम ते जेको ज़िलज़िलो आयो जेका अज़ाब जी रड़ थी गाह थी जे कचगोड़ थींदी आहे अहिड़ी कचगोड़ वांगुर हैबतनाक आवाज़ थियो उन हैबतनाक आवाज़ में 350 किलोमीटरनि ताईं ज़िलज़िलो आयो आहे चपल चीरजी विया टुकड़ा टुकड़ा थी विया अञा ताईं उहे चीरिया बीठा आहिनि मां पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो मदाइन सालिह सऊदी अरब में मदाइन सालिह जो इलाइक़ो आहे उहो मां पाण ॾिसी आयो आहियां चपल हीअं काश काश टुकड़ा टुकड़ा चीरिया पिया आहिनि इहो ज़िलज़िलो आयो अहिड़ी हैबतनाक हकल थी जो समूद الذين جاءوا الصخر بالواد चपलनि खे टोड़े उन्हनि वादियुनि में उन्हनि पंहिंजा घर ठाहिया हुया पर जेॾीमहिल अल्लाह जो अज़ाब आयो त कोडल भर किरियल पइजी विया साह निकिरी विया याम फाटी विया ज़मीन चुंबी वई ज़मीन धुती वई सिलसिले में ख़ल्क़ तबाह थी वई हुन सिलसिले में माण्हू मरनि पिया पर सालिह बि सलामत हो त सालिह जा साथी बि सलामत हो ज़मीन साॻी हुई धरती साॻी हुई सालिह ॿिए पासे कोन वियो हो उहा ई ज़मीन हुई उहो ई इलाइक़ो हुयो रब तो फरमाए फलम्मा जा अमरुना नजैना सालिहा असां सालिह खे बचाए ऐं सालिह खे मञण वारा वल्लज़ीन मअहू वल्लज़ीन आमनू मअहू जन सालिह सां गॾु ईमान आंदो सही मुफ्ती साहब सही तो तर्जुमो कया हां सुभान अल्लाह कुरान जो तर्जुमो भी लिखियो अथम इंशाअल्लाह जल्द तव्हां ताईं ईंदो पढ़ंदा वेंदो ॼण कुरान सां कचहरी कंदा वेंदो वरी ॿुधो हज़रत शुएब जो वाक़ियो तो कुरान बयान फरमाए वलम्मा जा अमरुना नजैना शुएबा जॾहिं असांजे अज़ाब जो हुक्म आयो त असां शुएब खे बचाए वरितोसीं वल्लज़ीन आमनू माहू बिरहमतिन मिन्ना ऐं जन बि शुएब सां गॾु ईमान आंदो हुयो उन्हनि मोमिननि खे बि असां बचायोसीं
وأخذت الذين ظلموا الصيحة فأصبحوا في ديارهم جاثمين. ओवे जेके शुएब खां टुटी विया, परते हटी विया, साथ छॾे विया, नबीअ खां परे पइजी विया, उन्हनि माण्हुनि खे हिकिड़ी ज़ोरदार हैबत सेह वॾो आवाज़ ते कड़कियो। उहे पंहिंजे घरनि में गोॾनि भर हीअं पिया रहिया ऐं ईअं जीअं न खचीअ जा थोड़ सुकल उन्हनि खे बाहि कारा ते छॾींदी आहे या हवाऊं उनखे कारो करे छॾींदियूं आहिनि, शिकिलियूं उन्हनि जूं कारियूं थींदियूं, गोॾनि भर पियल रहिया। उहे मुजरिम जेके साले खां शुएब खां हटी विया से अज़ाब में पकड़जी विया, जेके शुएब सां गॾु हुया से बची विया। हाणे इन्हनि सभिनी नबियनि जे वाक्यनि में लफ़्ज़ अचे थो नजैना, असां बचायोसीं। अल्लाह जी बि नज़र हूंदी आहे त मुंजनि सां कहिड़ा आहिनि ऐं मुंजनि खां परे कहिड़ा आहिनि। पुट सम्झ वाले न सम्झो, रब ॾिसे थो त मुंहिंजे बाननि सां कहिड़ा कहिड़ा इन घण खां छिना था वञनि, कहिड़ा इन्हनि सां गॾु आहिनि। अल्लाह करे जॾहिं महिल रब असां किथे नज़र फेराए न, रहमत वारी नज़र असां ते करे त असां उनजे वलीअनि सां गॾु हुजूं। हाणे नबी त न ईंदा न, नबीअ त न ईंदा न, अन ख़ातमन नबीयीन ला नबी बअदी। मदीने वारे साईं खां पोइ क़यामत इहो को नबी न ईंदो। जे ईसा अलैहिस्सलाम ईंदो त माण्हुनि खे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो कलमो पढ़ी, ॿियो को नबी न ईंदो। हाणे कंहिंजी मैयत छोटकारो ॾींदी, कंहिंजी रिफ़ाक़त छोटकारो ॾींदी, अल्लाह वारनि जी। ये नाइब नबी हूंदा है, चओ ये नबी जा नाइब हूंदा आहिनि। ऐं वरी अच क़ुरान खां पुछ त मूसा अलैहिस्सलाम सां जेके गॾु हुया जी तवजा सुभान अल्लाह। व अंजैना मूसा व मन मअहू अजमईन। ऐं असां बचायोसीं मूसा खे, असां मूसा खे बचायोसीं बहरे कुलज़म मजा, पाणी जे ॿुॾण मजा असां मूसा खे बचायोसीं। वमन मअहू अजमईन, ऐं जेके बि मूसा सां गॾु हुया सभिनी खे बचायो। अजमईन सब जो सब, हिकिड़ो बि न छॾियोसीं। सभई त आबिद ज़ाहिद बि कोन हुया न, के हीणा हुया, के पंहिंजो जेकी घटि इबादत वारा हुया, पर हुया त साथ में सदा हुया त मूसा जे साथ में न। रब तो फरमाए माहू, साॻो मां थो अचे, माहू अजमईन, जेके हिन सां गॾु हुया उन्हनि सभिनी खे बचाए छॾियोसीं। सुभान अल्लाह। सुम्मा अग़रक़नल आख़रीन, हे अजमईन आख़रीन माना ॿिया या पोइते पियल हटियल जेके बाक़ी बचियल जेके मूसा सां गॾु न हुया, उहे आख़रीन, ये ॿिए दर्जे जा। पहिरियां उहे हुया जेके मूसा सां गॾु हुया, ये अवलीन हुया जेके मूसा सां गॾु हुया। ऐं जेके आख़रीन हुया ॿिया हुया, ॿिया थारिया गैर। अल्लाह चए थो ये मुंहिंजा गैर है जी, जेके मूसा सां गॾु आहिनि से मुंहिंजा, जेके मूसा जा न आहिनि से मुंहिंजा न आहिनि। ये आख़रीन हटो, हटी वञो, ॿुॾो वञी कुलज़म में। पर अजीब ॻाल्हि आहे, दरिया साॻो हुयो, बहर साॻो हुयो, फिरौन बि लश्कर सूधो उन ई दरिया में घिड़ियो जे दरिया में मूसा है, मूसा जी जमायत कौम बनी इसराइल। साॻे दरिया मझा हज़रत मूसा पंहिंजे साथियुनि अजमईन सूधो छुटी, अंजैना असां बचाए वरितोसीं। ऐं जेकी पोइते रहिजी विया, जेके मूसा जा न हुया से रब जा न हुया, जेके मूसा जा आहिनि से अल्लाह जा। फिरौन पियो चवे हज़रत मूसा खे
ते मूसा मां समझा तो ते को चाचू थियल हजरत मूसा वरी चयोसि व इन्नी लअज़ुन्नुक या फिरऔन मसबूरा ओ फिरौन मां समझा थो त तू हलाक बर्बाद थियण वारो ई फअराद अन यस्तफिज़हुम मिनल अर्द फअग़रक़नाहु व मन मअहू जमीआ जॾहिं अल्लाह फिरौन खे बर्बाद करण चाहियो त पंहिंजी ज़मीन मां कढियईंसि मारियुनि मां पंगुलनि मां कढियईंसि हल पोइ निकिरो ॿाहिरि पंहिंजे लश्कर सूधो फिरौन निकितो मूसा पंहिंजे गुलामनि सूधो निकितो मूसा पंहिंजे मुरीदनि सूधो निकितो फिरौन पंहिंजे लश्कर ऐं पंहिंजे हामियुनि सूधो निकितो हाणे हुते क़ुर फरमाए थो त अंजैना मूसा व मम्माहू अजमईन मूसा ऐं उनजे साथियुनि सभिनी खे बचायोसीं हिते तो रब फरमाए फअग़रक़नाहु व मन मअहू जमीआ पोइ असां फिरौन खे बि ॿोड़ियोसीं ऐं जेके बि फिरौन सां गॾु हुया सभिनी खे ॿोड़े छॾियोसीं मूसा ऐं फिरौन मअहू जेके फिरौन सां गॾु हुया उहे छा थियो ॿुॾी विया जेके फिरौन सां गॾु हुया उहे सभु जो सभु ॿुॾी विया जेके मूसा सां गॾु हुया उहे सभु जो सभु सुभान अल्लाह अञा केतिरा क़ुर मां दलील ॾियां अञा ॿुधायां चओ सल्लल्लाहु अलैहि या रब तो फरमाए ए मोमिनो ए ईमान वारो जॾहिं तव्हां आशिक रसूल बणायो त पोइ मुनाफ़िकनि सां न वेझो फला तक़उदू मअहुम ओ इन्हनि मुनाफ़िकनि सां मुनाफ़िकनि सां न गॾिजो मुनाफिकन सां गॾिजी न वेझो हत्ता यखूदू फी हदीसिन गैरिही इन्नकुम इज़म मिस्लुहुम जेसी ते ये मुनाफिक वाली ॻाल्हियूं करता रहनि था गॾिजी न वेझो बोल साहब अग्री भेजा सुभान अल्लाह जॾहिं मुनाफ़िकत जूं ॻाल्हियूं था कनि तव्हां इन्हनि सां गॾिजी न वेझो जेकॾहिं तव्हां इन्हनि सां गॾिजी वेठो इन्नकुम इज़म मिस्लुहुम त पोइ उन वक़्तु तव्हां बि उन्हनि जहिड़ा आहियो जे मुनाफ़िकनि सां गॾिजी वेठो मुखालिफ़नि सां गॾिजी वेठो रसूल जे बेअदबनि सां गॾिजी वेठो पीर जे मुखालिफ़नि सां गॾिजी वेठो मुर्शिद जे मुखालिफ़नि सां गॾिजी वेठो क़ुर तो फरमाए इन्नकुम इज़न मिस्लुहुम त उन वक़्तु तव्हां बि उन्हनि वांगुरु आहियो उन्हनि जहिड़ा आहियो मां बि रब रिआयत कोन कंदोसांव रिआयत मां बि कोन कंदोसांव कीअं इन अल्लाह जामिउल मुनाफिकीन वल काफिरीन फी जहन्नम जमीआ अल्लाह ताला मुनाफिकन के काफरन के इन्ही के गदाए ऐं सभिनी के दोज़ख में फिटो तू चईंदो मां काफरन दा कोन तो विया क़ुर ता पढ़नि हे बि अला अला जी ॻाल्हि था कनि इन्हनि मुनाफ़िकनि सां तो गॾिजी वेही रब तो फरमाए मुनाफ़िकनि के काफ़रनि के जेके हुजूर जा बेअदब आहिनि गुस्ताख आहिनि न इहे बि चङा मुड़िस त कोन्हनि न कुतो त हूअं ई कुतो आहे न पोइ कारो हुजे या बगो साईं हे बगो आहे अछड़ो आहे माशाअल्लाह हिन जा कन बि सुठड़ा आहिनि अरे कुतो त उहो कुतो आहे साईं हे पगड़ो आहे ॾाढो सुठड़ो आहे हिकु कुतड़ो आहे बसि ॾाढो चौकीदारी चइजे सेवा जो भौंकड़ अथसि सम्झो या कोन सम्झो
हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-ग़सानी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइन था हर के बा पीरे तू बद बाशद व तू बा निको बाशी अस तो सग बेहतर است जेको तुझे मुर्शिद सां ख़राब हले तू वरी उन सां फाको पायूं वेठो ही तू उन सां पखियो वेठो ही तू उन खे इज्जत ऐं ईमान थो दी तोखां कुत्तो बि फल्लो आहे कुत्ते खे बि मालिक जी सुञाण कुत्तो बि तोखां फल्लो आहे मुनाफ़िकनि खे ऐं काफ़रनि खे इन्हनि ॿिन्ही खे रब गॾाए ऐं दोज़ख में फिट ईअं न आहे त हे त कलमो पढ़ियूं वेठा आहिनि न मुनाफ़िक कलमो पढ़नि था न कलमो पढ़नि था पर मुंहिंजे नबी जा बेअदब गुस्ताख नबी जे शान में भौं कनि था नाशास्ता लफ़्ज़ ॻाल्हाइनि था चवनि था त नबी जी इज़त वॾे भाउ जेतिरी आहे जेके चवनि था त गॾ ऐं घोड़े जो ख़्याल दिलि में अचे निमाज़ न भॼंदी नबी जो ख़्याल दिलि में अचे निमाज़ भॼी पवंदी छा उन्हनि सां तो कोई गॾिजी वेहण ठहे थो उन्हनि सां गॾिजी वेहण तोखे मुनासिब लॻे थो ॿुधा जवाब ॾे मूंखे गैरतमंद थी गैरतमंद नबी जी गैरत हूंदी आहे आशिक रसूल जे सीने में गैरत हूंदी आहे मुरीद जे दिल में पंहिंजे मुर्शिद जी गैरत हूंदी आहे गैरतमंद मुरीद थी बेगैरत मुरीद न थी असांखे बेगैरत मुरीद जी ज़रूरत ई न आहे हिते उहो खपे जेको गैरतमंद पुट हुजे मुर्शिद जो मुखालिफ उन सां गॾिजी वेही पोइ तूं कहिड़ी गैरत में ओ मिठा अल्लाह तो फरमाए त इन्नकुम इज़न मिस्लुहुम जे उन्हनि सां गॾिजी वेठा आहियो मुनाफ़िक़त वेठा था कनि तव्हां उन्हनि सां गॾु वेठा हो त तव्हां बि उन्हनि जहिड़ा आहियो उन्हनि जे मिसल आहियो उन्हनि वांगुरु आहियो ऐं पोइ नतीजो छा थींदो काफ़रनि मुनाफ़िक़नि खे गॾाए सलाड़े मिठा त पोइ मैयत मुनाफ़िक़नि जी खपे या मोमिननि जी खपे मैयत खपे मुर्शिद जी अॼु सुहिणो नबी बेशक हयात नबी आहे पर उहा सोबत त अॼु नथी मिली सघे न असांखे उहा सोबत अगरि नबवी सोबत खपई न त पोइ अल्लाह वारनि जी सोबत में वे सालिहनि जी संगत में वे हींअर मदीने शरीफ़ में हुयुसि त उते मदीना मुनव्वरा में वियुसि रात जो टाइम हो अध रात जो सैयदना अमीर हमज़ा साईं मज़ार ते सैयदना अमीर हमज़ा जी मज़ार ते वियुसि पोइ मुंहिंजे ख्याल में रात जो सूमर 7 ज़ुल्हज 1436 11:15 बजे जो पोइ साईं ते सलाम कयुमि फ़कीरनि जमात जे लाइ दुआ घुरियमि सैयदना अमीर हमज़ा वटि मुंहिंजो तजुर्बो आहे त जॾहिं बि जेका दुआ घुरंदो आहे क़बूल पवंदी हे प्लाट जंहिंते तव्हां वेठा आहियो ही प्लाट 5000 फुट प्लाट आहे इहो मूंखे ज़रूरत हुई प्लाट जी जलसे में सोड़ पई थिए ही पहिरीं हीअं हुयो सिर्फ़ प्लाट पोइ उन खां घुरियोसीं हुन चयोसीं 3 लख 3.5 लख रुपए 3.5 लख में उन वक़्त में 3.5 लख मुंहिंजे लाइ वॾी ॻाल्हि हुई मूं वटि 3.5 कोन हो सैयदना अमीर हमज़ा साईं ते वियुसि मुंहिंजे हाणे प्लाट मिले बि थो मुंहिंजा साईं हाणे का महिरबानी कयो अर्ज़ु कयुमि ऐं मोटी जिते मुंहिंजी रहाइश हुई उते आयुसि मूंखे कसम अल्लाह जी इज़त ख़ुदा जे वलीअ जे हिन पिण में मां कसम सां थो चवां मां जेॾीमहिल आयुसि पंहिंजे होटल में जिते रहाइश हुई अञा दरवाज़े मां दाख़िल न थियुसि अञा दरवाज़े ते पहुतुसि हिकिड़ो माण्हू आयो मूंखे चईं तव्हां जे लाइ मूं कुझु नज़रानो आंदो आहे कबूल छा छा अथई पैसा कढी मूंखे ॾिनई 3.5 लख पूरा मां अल्लाह जी इज़त जो कसम खणी थो चवां ही हक़ीक़त तव्हांखे ॿुधाए 3.5 लख हींअर माण्हू को कुझु 3.5 रुपया कोन ॾींदा
साडा 3 लख कसोली ॻाल्हि त कोन्हे न, इन जे लाइ दिलि थी खपे, दिलि थी खपे, पैसे ॾियण जे लाइ बि दिलि थी खपे, सम्झो था। सो उन राति तक हुस उते पोइ दुआ घुरियमि फ़क़ीरनि जमात जे, ऐं इंशाअल्लाह उन दुआ जो असर तव्हांखे मिलियो आहे, अञा मिलंदो, अञा मिलंदो इंशाअल्लाह। जेको निस्बत रखण वारो फ़क़ीर आहे उनखे उहा दुआ मिली आहे ऐं अञा मिलंदी। जेके अञा हेॾे होॾे आहिनि उहे बि सिधा थियनि त उन दुआ जो हिसो उन्हनि जो पेंडिंग में पियो आहे, ॾिठो त उन्हनि खे मिले। उते पोइ वरी सलाम करे वरी साम्हूं जबल रुमात जिते तीरंदाज़ हुजूर जन बीहारिया हा, जबल रुमात नंढो जबल आहे ॾाढो, उन ते चढ़ी वेठुसि पोइ साईं सईदा मीर हमज़ा साईं जे साम्हूं हुजनि वेठो पियो, दुरूद शरीफ़ पढ़ा पियो, सलाम पियो कया, अर्ज़ पियो कया। ओॾी महिल हिकिड़ो शेर ज़हन में कंहिं हिकिड़े बेक़दुर माण्हू जो ख़्याल ज़हन में आयो, बेक़दुर माण्हू जो ख़्याल ज़हन में आयो, उते हिकिड़ो शेर लिखियो, अॼु तव्हांखे ॿुधाइण चाहियां। ओ छाले मुर्शिद जो छॾी कसुड़ मियां, तोखे कहिड़ी लॻी आहे कसुड़ मियां, छाले मुर्शिद जो छॾी कसुड़ मियां, छाले मुर्शिद जो छाले मुर्शिद जो छॾी कसुड़ मियां, तोखे कहिड़ी लॻी आहे कसुड़ मियां, छाले मुर्शिद जो कामिल पीर इहो जो ओट आहे, जिते राज़ी मदीने जो घोट आहे। कामिल पीर इहो अछोट आहे, जिते राज़ी मदीने जो घोट आहे। ओ दुनिया उकबाल काबू कोट आहे दा, दुनिया उकबाल काबू कोट आहे, जिते रहमत जी वॾी वसुड़ मियां, छाले मुर्शिद जो छॾी दरुड़ मियां, छाले मुर्शिद जो छॾी दरुड़ मियां, तोखे कहिड़ी लॻी आहे कसुड़ मियां, छाले मुर्शिद जो जेखां पीर रुठो तंहिंखां रब रुठो, जेको उन खां टुटो सो आ मूढ़ो मुठो। जेखां पीर रुठो तंहिंखां रब रुठो, जेको उन खां टुटो सो आ मूढ़ो मुठो। ओ मिले मुर्शिद खां जन्नत जो चिठो दा, मिले मुर्शिद खां जन्नत जो चिठो। ओ जंहिंजे हथ में कलम ऐं मसुड़ मियां, छाले मुर्शिद जो छॾी दरुड़ मियां, छाले मुर्शिद जो छॾी कसुड़ मियां, तोखे कहिड़ी लॻी आहे कसुड़ मियां, छाले मुर्शिद जो। पहिरीं बि पंहिंजा लक्षण ॾिस, वरी हाणे बि ॾिस। तूं छा हुए छा मां छा थी विए, ओ कामिल पीर जी दुआ मंझि रंगजी वए। तूं छा हुए छा मां छा थी वए, ओ मुंहिंजे सुणे फज़लाबादी जे दुआ मंझि रंगजी वए। ओ दुआ जो दर छाले भुलिजी वेंदा, उहो दुआ जो दर छाले भुलिजी वे, कहिड़े ॾाहे ॾिनुई इहो दसुड़ मियां। जे मुर्शिद वटि हेॾा महिरबानियूं, हेॾा वण, हेॾा एहसान थिया, तोखे विलायत जा दर्जा ॾेई छॾियो। तोखे कंहिं न सुॾिनो इन मुर्शिद खे जे दर छॾण खे, कंहिं तोखे इहा सलाह ॾिनी? जंहिं सलाह ॾिनई उहो सॼण त तुंहिंजो नचे पियो। ओ कहिड़े ॾा
काहे दिनुई यो दसुड़े मियां छाले पीर पंजे जो छड़ी कसुड़े मियां छाले मुर्शिद जो वरी वापस वर अञा वेल थई दुनिया चंद घड़ियुनि जो यर खेलो थई अञा बि टाइम अञा बि वक्त मोटण वरी वापस वर अञा वेल थई दुनिया चंद घड़ियुनि जो यर खेलो थई ओ बिना मुर्शिद जे नीयर नेल अथई वो बिना मुर्शिद जे नीयर नेल अथई वञी कीन फंथने में फसुड़े मियां छाले मुर्शिद जो छड़ी कसुड़े मियां छाले पीर पंजे जो ही करमुला जो अर्ज़ आहे वठण कामिल मुर्शिद फर्ज़ आहे ही करमुला जो अर्ज़ आहे वठण कामिल मुर्शिद फर्ज़ आहे उहो लाहींदो सभु मर्ज़ आहे दा उहो लाहींदो सब मर्ज़ आहे वञी दर दिल पर जे रसोड़े मियां ओ वञी दर मुर्शिद जे रसोड़े मियां छाले मुर्शिद जो छड़ी कसुड़े मियां छाले पीर पंजे जो सुभान अल्लाह हाणे ॿुधो अल्लाह जो क़ुरान थो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वकूनू मअस्सादिकीन ओ मैयत वारी ॻाल्हि पई हले हाणे नबी त नाहे हाणे नबी जी सोबत त तोखे न मिली सघंदी इहो वक़्तु त अबू बकर ऐं उमर जो हुयो इहो भाग त उस्मान ऐं हैदर करार जो हुयो इहो भाग त अबू सईद अबू हुरैरे जो हुयो इहो भाग त बिलाल हबशी जो सुहैब रूमी जो हुयो भला जेकॾहिं हाणे तोखे उहा सोबत न मिली आहे क़ुरान तो फरमाए त या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह ए ईमान वारा अल्लाह खां डिजो वकूनू ऐं हुजो मअस्सादिकीन गॾु सचनि जे सचनि सां गॾु हुजो सचनि सां गॾु सच्चा केर आहिनि जेके पंहिंजे रब सां सच्चा रसूल सां सच्चा दीन सां सच्चा मसलक सां सच्चा मज़हब सां सच्चा पंहिंजे सिर सां सच्चा पंहिंजे पीर सां सच्चा वयो उन्हनि सचनि सां गॾु वियो उन्हनि अल्लाह वारनि सां गॾु वियो पर कीअं वियो वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन गॾु हुजो टिकायो पंहिंजे पाण खे उन्हनि सां गॾु मअल्लज़ीन उन्हनि सां गॾु कंहिंसां यदऊन रब्बहुम बिलगदाति वल अशी जेके सुबुह या शाम पंहिंजे रब खे पुकारनि था पिया अल्लाह युरीदून वजहू जेके अल्लाह जे मुखड़े जा तालिब आहिनि रब जे जलवन जा तालिब आहिनि रब जी रज़ा जा ॻोल्हाऊ आहिनि जेके रब जे दीदार जा शाइक़ आहिनि उन्हनि सां गॾु वियो उन्हनि सां गॾिजी वियो पर कीअं वेहो वला ताउद ऐनाक अनहुम जॾहिं उन्हनि सां गॾिजी वेहो त उन्हनि खां अखियूं बि न फेराईंदा कयो उन्हनि जे चेहरनि खां मुंहं न मोड़ींदा कयो उन्हनि जे मुखड़नि खे ॾिसंदा कयो उन्हनि जे चेहरनि खे दीद टिकाए ॾिसंदा कयो वला ताउद ऐनाक अनहुम इन्हनि खां अखियूं न फेरायो ॾिसो हाणे हीअं ॾिसे थो पियो
वली जे मज़ार ते नज़र आ या की तेरा या हेडे दिसण या हेडे दिसण अखियूं हेडे करण अखियूं होडे करण हिय हुआ रब तो फरमाए त इए न कयो अखियूं हेडे न फेराए होडे न फेराए जॾहिं तोखे कामिल मुर्शिद मिलियो आ त हाणे तोखे दीद ॿिए पासे फेराइण जी ज़रूरत कहिड़ी आ चओ जे तोखे फ़ाइदो न मिलियो आहे त पोइ वञी दीद फेराए चओ तोखे नफ़ो न मिलियो आहे त पोइ हेॾे होॾे भली वाजाए जॾहिं फ़ाइदो मिलियो आहे जॾहिं उन दीद मझां तुंहिंजी ईद थी आहे त पोइ तोखे दीद फेराइण जी ज़रूरत कहिड़ी आहे यार कजे हिकिड़ो घणा तान कजनि दिल बिल जे हिक खे मर समें सधूं कनि उहे चिलविला चइजनि जेके दर दर लाइन दोस्ती दर दर दोस्तियूं लाइण चिलविलनि जो कमु आहे चरियनि जो कमु आहे दर दर दोस्तियूं न लाइबियूं आहिनि दर दर दोस्तियूं न लाइबियूं आहिनि यार कजे हिकिड़ो यार कजे हिकिड़ो दिलड़ी ॾिनम जा तोखे सोना दिलड़ी ॾिनम जा तोखे साईं दिलड़ी ॾिनम जा तोखे या वापसि वरण जी नाहे सिर जो कयो मुसौदो हाजत पुछण जी नाहे सिर जो कयो मुसौदो हाजत पुछण जी नाहे सवे दुनिया में सोना बेहद हुस्न वारा बराबर हुस्न वारा आहिनि इनकार त कोन्हे न हुस्न वारा खोड़ आहिनि सवे दुनिया में सोना बेहद हुस्न वारा पर तोसां मजाल कंहिंखे सिब में बीहण जी नाहे जानी तोसां मजाल कंहिंखे मुर्शिद तोसां मजाल कंहिंखे सिब में बीहण जी नाहे सिर जो कयो मुसौदो